जुमा पहिरियों हिन सिलसिले जी ॿी नशिस्त में असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा जेके बाननि ते हक़ आहिनि उहे मुख़्तसरन बयान कया हुआ ऐं आख़िरी हदीस जेकी असां गुज़िश्ता दर्स में अवां जे साम्हूं पढ़ी हुई उहा सैयदना मुआज़ इब्न जबल जी हदीस आहे। तमामु मारूफ़ ऐं मशहूर हदीस आहे जंहिंमें मुआज़ बिन जबल खां सैयदुल अव्वलीन वल आख़िरीन इमामुल मुरसलीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल कनि था, ए मुआज़ अतदरी मा हक़्क़ुल्लाहि अलल इबाद, छा तूं ॼाणी थो त अल्लाह जा बाननि ते कहिड़ा हक़ आहिनि। व हक़्क़ुल इबादी अलल्लाह, ऐं बाननि जा अल्लाह ते कहिड़ा हक़। इन हदीस में नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आख़िर में सम्झायो हक़्क़ुल्लाहि अलल इबाद अन यअबुदूहु वला युश्रिकू बिही शैअ, त अल्लाह जो बाने ते इहो हक़ आहे त हिकु वहदहू ला शरीक लहू अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत करे बानो, वला युश्रिकू बिही शैअ, ऐं उन सां गॾु कंहिंखे शरीक न करे, उन जी इबादत में कंहिंखे अल्लाह जो शरीक न सम्झे, न अल्लाह जो शरीक ठाहे। ऐं उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व हक़्क़ुल इबादी अलल्लाहि अल्ला युअज़्ज़िब मन ला युश्रिकू बिही शैअ, ऐं अल्लाह जो बाननि ते इहो हक़ आहे त जेको इंसानु अल्लाह जी इबादत करे थो ऐं अल्लाह सां शिरक नथो करे त उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे अज़ाब न ॾे, उनखे तकलीफ़ न ॾे, जहन्नम जी बाहि खां उनखे महफ़ूज़ रखे। पोइ मुआज़ बिन जबल इहा जॾहिं हदीस ॿुधी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इजाज़त घुरियनि त छा मूंखे इजाज़त ॾियो त आऊं इहा हदीस, इहो अव्हां जो फ़रमान त जेको अल्लाह सां शिरक नथो करे, अल्लाह जी इबादत करे तो अल्लाह सां शिरक नथो करे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे पंहिंजे अज़ाब खां महफ़ूज़ रखे थो। छा हिन जी बशारत आउं माण्हुनि खे ॿुधायां? नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइण लॻा कि न, माण्हुनि खे न ॿुधाए, न त उहे पंहिंजे अमलनि में कमज़ोर थी वेंदा ऐं इन ते तवक्कुल करे वेही रहंदा। त ठीकु आहे, तौहीद में पका आहियूं, ऐं तौहीद इहो आहे त अल्लाह जी इबादत कयूं, अल्लाह सां शरीक न ठहिरायूं कंहिंखे, ऐं जेको इहो अमल कंदो उहो जन्नत में ईंदो, उन ते त जहन्नम जी बाहि हराम कई वई आहे। त इहो सम्झी उहो ॿिया अमल छॾे ॾींदो। त उन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो त इहा बशारत माण्हुनि खे न ॿुधाइजे। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतकाल खां पोइ मुआज़ बिन जबल ही जेको इल्म जी जेकी अमानत आहे उनखे इंसाननि ताणी, उम्मत ताणी पहुचाइण जे लाइ इहा हदीस इरशाद फरमाई। इहा ॻाल्हि असांखे सम्झाई त जेको इंसानु अल्लाह जी इबादत करे थो ऐं अल्लाह सां शिरक नथो करे, जीअं असां पहिरियनि तमहीदी दर्स में इनखे तमामु वज़ाहत सां सम्झायो हो त दुनिया जी हर शइ हिकु पासे, पर इंसान जो ही हिकिड़ो अमल त अल्लाह जी इबादत करी, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न ठहिराए, इन जो दुनिया जी कंहिं शइ सां उहो मुक़ाबिलो नथो थी सघे। ऐं इन जे बारे में कुझु अॻिते हदीसूं अचनि थियूं। अॼु जो जेको उनवान आहे उहो इन सिलसिले जी टी कड़ी आहे त तौहीद जेकी अल्लाह जी वहदानियत आहे, या जेको अल्लाह जो हक़ आहे बाननि ते, यानी अल्लाह वहदहू ला शरीक आहे,
पंहिंजी रुबूबियत में, यानी अल्लाह ख़ालिक, अल्लाह मालिक, अल्लाह राज़िक़, अल्लाह मुदब्बिर आहे, सॼे काइनात जो निज़ाम अल्लाह हलाइण वारो, उन जो को शरीक न आहे। इहा आहे तौहीद रुबूबियत। ऐं जेको इंसान तौहीद रुबूबियत ते ईमान आणे थो त लाज़िम अचे सो त उहो ला इलाहा इल्लल्लाह ते बि ईमान आणे, छो त जेको रब आहे, जेको ख़ालिक आहे, जेको मालिक आहे, जेको मुदब्बिर आहे, उहो ई इबादत जे लाइक़ु आहे, उनजो इबादत में को शरीक कोन्हे। फमन कान यरजू लिक़ा रब्बी फलयअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। त उनखे खपे त अल्लाह जी इबादत में कंहिंखे शरीक न ठहिराए। अल्लाह पंहिंजे रब हुजण में अकेलो आहे त पंहिंजी इबादत में बि अकेलो आहे। उहो आख़िर वहदहू ला शरीक ला। अल्लाह जेको आहे, इलाह जेको आहे, अल मालूहु हुवल मअबूदु मुहब्बतन व ताज़ीमन। इलाह उनखे चइबो आहे जेको मअबूद आहे, जंहिंजी इबादत कई थी वञे, पर ज़बरदस्ती न। फ़र्क़ु आहे कंहिंजी ज़बरदस्ती इबादत करणु ऐं कंहिंसां मुहबत ऐं ताज़ीम में इबादत करण में फ़र्क़ु आहे। त अल्लाह उहो मअबूद आहे जंहिंजी इबादत कई थी वञे मुहबत ऐं ताज़ीम सां। त अल्लाह वहदहू ला शरीक आहे पंहिंजी इबादत में, ऐं अल्लाह वहदहू ला शरीक आहे पंहिंजे अस्मा ऐं सिफ़ात में। अल्लाह वहदहू ला शरीक पंहिंजे अस्मा ऐं सिफ़ात में बि अकेलो आहे, यानी अल्लाह जा जेके सुहिणा नाला आहिनि ऐं अल्लाह जूं जेके सिफ़तूं आहिनि, उन में अल्लाह वहदहू ला शरीक आहे, उनजो को शरीक न आहे। तौहीद जी फ़ज़ीलत छा आहे ऐं तौहीद जे करे, यानी इन कलमे ते ईमान आणण जे करे असांखे मोट में छा थो हासिल थिए, उन जे बारे में हिकु आयत ऐं 3 हदीसूं अव्हां जे साम्हूं अॼु बयानु करण जो इरादो कयो अथऊं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे बि तौफ़ीक़ ॾे, अव्हांखे सम्झण जी ऐं अमल जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन क़ुरान मजीद जी हिन आयत में अल्लज़ीन आमनू, जिन बि ईमान आंदो, अन तुमिनु बिल्लाहि, पहिरीं शइ ईमान जी छा आहे? अन तुमिनु बिल्लाहि, अल्लाह ते ईमान आणणु, पोइ मलाइकनि ते ईमान आणणु, रसूलनि ते ईमान आणणु, किताब जेके गुज़िश्ता ॿुधी चुकिया आहिनि उन ते ईमान आणणु, जहन्नुम ऐं जन्नत ते ईमान आणणु, ऐं आख़िरत जे ते उथाण ते, बेअसत ते ईमान आणणु, तक़दीर ते ईमान आणणु। इहे पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि। पहिरियों अन तुमिनु बिल्लाह, अल्लाह ते ईमान आणणु। अल्लज़ीन आमनू, जिन ईमान आंदो, वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्म, ऐं उन्हनि ईमान सां गॾु मिलावट न कई। यलबिसू यानी अल्लाह जे ईमान आणण खां पोइ ईमान में मिलावट न कई। अमेज़िश, ईमान सां गॾु शिरक जी अमेज़िश अची वञणु या मिलावट अची वञणु, यानी ईमान ख़ालिस कोन रहियो, उनजो ईमान नाक़िस थी वियो। त हुननि ईमान त आंदो, पर ईमान में हुननि मिलावट कई। उलाइक लहुमुल अम्न, जिन ईमान आंदो ऐं ईमान में कहिड़ी शइ जी मिलावट कोन कई? ज़ुल्म जी मिलावट न कई। वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्म, ऐं ज़ुल्म जी मिलावट नहीं। उलाइक लहुमुल अम्न, अल्लाह रब्बुल इज़्ज़त चए थो दर हक़ीक़त अमन उन्हनि जे लाइ, अमन ऐं सलामती उन्हनि जे लाइ। व उलाइक वहुम मुहतदून, ऐं उहे ई हक़ीक़त में हिदायत वारा आहिनि, हिदायत याफ़्ता उहे ई आहिनि। जॾहिं इहा आयत सहाबा इकराम ॿुधी त हू हिकु तशवीश में, हिकु परेशानी में मुब्तला थी विया। चवणु लॻा, असां मां कहिड़ो अहिड़ो इंसान न आहे जेको पंहिंजे मथां ज़ुल्म नथो करे। यानी जेके सगीरा गुनाह, नंढा नंढा गुनाह हर इंसान खां सरज़द थियनि था। कॾहिं कंहिंखे दड़को ॾेई वरितो, कंहिंसां ज़्यादती करे छॾी,
का ग़लति लफ़्ज़ ज़बान मां निकिरी वियो त केतिरो एहसास दिल में सहाबा इकराम जे अंदरि मौजूदु हो, असां मां अहिड़ो कहिड़ो इंसानु आहे जेको फ़रिश्तो ऐं उन खां को गुनाह न थींदो हुजे। त हुननि दिल में एहसास थियो त छा असां जे ईमान आंदो आहे ऐं असां हर ज़ुल्म खां पंहिंजे पाण खे बचायो आहे त पोइ असीं बची सघूं था। अमन बि असांजे लाइ ऐं हिदायत बि असांजे लाइ पोइ ई मुमकिन आहे जॾहिं असीं पंहिंजे ईमान सां ज़ुल्म जी मिलावट न कयूं। त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि ॿुधी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल अम्रु लैसा कमा तज़ुन्नून, त हक़ीक़त में जीअं अव्हां सम्झो आहे ईअं ॻाल्हि न आहे। अला तस्मऊन इला क़ौल रजुल सालिह, छा तव्हां नेक बाने लुक़मान जी ॻाल्हि न ॿुधी आहे जॾहिं हू पंहिंजे पुट खे नसीहत पियो करे। लुक़मान अलैहिस्सलाम, इज़ क़ाल लुक़मान लिब्निही व हुवा यइज़ुहु या बुनय्या ला तुशरिक बिल्लाह, पंहिंजे पुट खे पहिरीं नसीहत थो करे। असां पंहिंजे औलाद खे छा नसीहत था कयूं? ऐं लुक़मान अल्लाह जो सालिह बानो, उहो पहिरीं नसीहत अल्लाह जो बानो पंहिंजे पुट खे छा थो करे? अल्लाह सां कॾहिं शिरक न कजांइ, ला तुशरिक बिल्लाह इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। शिरक हिकिड़ो ज़ुल्म अज़ीम आहे, यानी ज़ुल्म जा कई क़िस्म आहिनि। दुनिया में बि इंसान ज़ुल्म कनि था, कंहिंखे क़त्ल करणु बि ज़ुल्म आहे, कंहिंसां ज़्यादती करणु बि ज़ुल्म आहे। ज़ुल्म छा के चइबो आहे? ज़ुल्म आहे त का शइ जंहिंजी जेकी जॻह हुजे उन जॻह तां खणी उनखे कंहिं ॿिए उन जॻह ते रखिजे त उनजो हक़ न हुजे, इहो ज़ुल्म आहे। त अल्लाह सां शिरक करणु सभिनि खां वॾो ज़ुल्म आहे, इन खां वॾो को ज़ुल्म न आहे। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। त पोइ सहाबा इकराम खे इहो हौसलो मिलियो त असीं शिरक खां घटि में घटि जेको आहे पंहिंजे पाण खे इन इस्लाम क़बूल करण खां पोइ महफ़ूज़ करे वेठा त असां अल्लाह जी रुबूबियत में, अल्लाह जी अस्मा व सिफ़ात में ऐं अल्लाह जी इबादत में कंहिंखे शरीक नथा सम्झूं। त पोइ हुननि खे इत्मिनान मिलियो, अल्लज़ीन आमनू व लम यल्बिसू ईमानहुम बिज़ुल्म उलाइका लहुमुल अम्न। त हाणे अमन उन्हनि जे लाइ आहे जेको अल्लाह सां शिरक नथा कनि। हाणे अमन छा जो? हिन दुनिया में बि अमन मिलंदो ऐं आख़िरत में जहन्नम जी बाहि खां बचण जो बि अमन मिलंदो। दुनिया में अमन ऐं सलामती जी हर इंसान खे ज़रूरत आहे, घर खां वठी, घर में बि अमन खपेसि, पंहिंजी घरवारीअ सां, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे माशरे में, सुबुह खां वठी राति ताणी, सुम्हण ताणी पूरी ज़िंदगी चाहे तो अमन में गुज़ारिया, सलामती में गुज़ारिया, हिफ़ाज़त में गुज़ारिया। पर असुल अमन छा आहे? उहो अमन आहे जेको इंसान अल्लाह जी बाहि खां बचायो वियो। फमन ज़ुहज़िह अनिन नारि व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जेको जहन्नम जी बाहि खां बचायो वियो, जन्नत में दाख़िल कयो, कामयाब त उहो आहे। हक़ीक़त अमन त उहो आहे। त अमन हिन दुनिया में नसीब थींदुसि ऐं आख़िरत में जहन्नम जी बाहि खां बची बि हुनखे अमन नसीब थींदो। सिर्फ़ु कहिड़ी ॻाल्हि जे करे? ईमान सां गॾु शिरक न कई, अल्लाह जी तौहीद ते क़ाइमु रहियो। त उनजी फज़ीलत इहा आहे वहुम मुहतदून। ऐं हक़ीक़त में दरख़्त हिदायत बि उन्हनि इंसाननि खे नसीब। हिदायत कहिड़ी? हिदायत इल्म में बि ऐं हिदायत अमल में बि। सिर्फ़ु इल्म जी हिदायत न, सिर्फ़ु ॼाण आहे पर अमल न आहे। इल्म जी हिदायत छा आहे? त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनजो शरअ सद्र थो करे इस्लाम जी तरफ़, दीन खे सम्झे थो, अल्लाह जी ऐं अल्लाह जी कलाम खे सम्झे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस खे ॿुधे थो। इहो इल्म जी हिदायत आहे। अमल जी हिदायत छा आहे? अल्लाह तौफ़ीक़ थो ॾेसि नेक अमल जी। जे नेक अमल इंसान खे नसीब थिए थो त पोइ ई दरअसल में जेको आहे उहो कामयाबु आहे। ऐं दर हक़ीक़त हिदायत उहा ई आहे। हिदायत इहा कोन त इंसान खे ख़बर हुजे त गुनाह छा आहे ऐं सुठो अमल छा आहे, पर उहो आहे जो गुनाह खां बची सघे ऐं नेक अमल करे सघे। इहा ई दरअसल में हिदायत आहे। उन खां पोइ हीअ हदीस अव्हां जे साम्हूं
उबादा इब्न सामित जी हदीसा रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, मन शहिद अल्ला इलाहा इल्लल्लाह, जेको माण्हू इन शइ जी गवाही थो ॾे। गवाही छा आहे? शहादत छा आहे? शहादत जेकी गवाही आहे इहो दर हक़ीक़त में छा आहे? वल एतराफ़ु बिल लिसान, ज़बान खां एतराफ़ थो करे, वल एतक़ादु बिल क़ल्ब व तस्दीक़ बिल जवारिह, ऐं पंहिंजे अमल सां इन जी तस्दीक़ थो करे। मन शहीद बिल हक़ वहुम यअलमून, जेको हक़ जी गवाही ॾिए थो ऐं ॼाणे थो, छो त इल्म खां बग़ैर गवाही न आहे। इल्म खां बग़ैर गवाही न आहे। जेको इल्म खां बग़ैर गवाही थो ॾिए त कूड़ी गवाही थो ॾिए। इन जे करे जॾहिं मुनाफ़िक़ीन चयो, हू गवाही था ॾियनि, मुनाफ़िक़ीन चवनि था त आउं मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल आहे, वल्लाहु यअलम इन्नका लरसूलुहु वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून। त ज़बान सां सिर्फ़ गवाही ॾियण जो को फ़ाइदो न आहे। जे ज़बान सां गवाही ॾियनि मुनाफ़िक़ीन ॾींदा रसूल अल्लाह जो रसूल आहे, पर दिलि सां एतक़ाद कोन, दिलि में यकीन ई कोन, इहो ई त मुनाफ़िक़त हुई। ज़बान सां चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मञूं था, पर दिलि उन्हनि जी गवाही कोन ॾींदो ऐं उन्हनि जो अमल उन्हनि जी गवाही कोन ॾिनी। इन जे करे उन्हनि जी इहा शहादत क़बूल कोन्हे। त हिन में इहो ई आहे, मन शहीद आहे, जेको दिलि सां गवाही, ज़बान सां चए थो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु सम्झे थो ऐं उन ते अमल करे ॾेखारे थो, त पोइ उनजी इहा त शहीद ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक। इन में ताक़ीद अल्लाह साईं जे शहादत ते, इन कलमे जी गवाही ते ताक़ीद आहे। मन शहीद अल्लाह इलाहा इल्लल्लाह, जे इन ॻाल्हि जी गवाही ॾिनी त को महबूद हक़ न आहे सवाइ अल्लाह जे, वहदहू उहो अकेलो आहे, ला शरीक लहू उनजो को शरीक न आहे। यानी पहिरियों नफ़ी आहे ला इलाहा, हर महबूद बातिल जो इनकार करणो आहे। त जंहिंजी बि अल्लाह खां सवाइ इबादत थी कई वञे, जंहिंखे बि अल्लाह खां सवाइ पुकारियो थो वञे, मुश्किल कुशा सम्झो थो वञे, हाजत रवा सम्झो थो वञे, उहो महबूद बातिल आहे ऐं सिर्फ़ु अल्लाह वहदहू ला शरीक महबूद हक़ आहे, ला शरीक लहू उनजो को शरीक न आहे। वो अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, ऐं इन ॻाल्हि जी बि गवाही थो ॾे, ऐं इन ॻाल्हि ते वरी इन ॻाल्हि जी गवाही थो ॾे, यानी ज़बान सां त मुहम्मद रसूलुल्लाह थो चए, पर दिलि में एतक़ाद रखे थो त अल्लाह जी रिसालत सिर्फ़ु हिन नबीअ ते नाज़िल थी ऐं हू ख़ातमुन नबीयीन, उन खां पोइ को ॿियो नबी न आहे। रिसालत बि अल्लाह जे रसूल ते नाज़िल थी, जेकी वही थी उहा बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते नाज़िल थी, ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां को ॿियो नबी न आहे। इन शइ जी गवाही थो ॾे, दिलि सां एतक़ाद थो रखे। इन जे करे अॼु असां हिन मुस्लमान मुल्क में रहूं था, कादियानी या जेके उहे माण्हू जेके अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी रसूल नथा मञनि, आख़िरी नबी नथा मञनि, उन्हनि खे असीं मुस्लमान ई नथा सम्झो। उहो इस्लाम जे दायरे खां ख़ारिज आहिनि, हालांकि कलमो पढ़ण वारा आहिनि, चवनि था ला इलाहा इल्लल्लाह। तव्हांखे कादियानी खां पुछो कलमो ॿुधाए, चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, उनजो कलमो ॿियो कोन्हे, कलमो इहो ई आहे। पर उहा ई ॻाल्हि आहे, मुनाफ़िक़त आहे, दिलि सां एतक़ाद कोन्हे। चवंदा न नबूअत अल्लाह ते ख़ातमुन नबीयीन आहे, पर ख़ातमुर रसूल न आहिनि। रिसालत पोइ बि आई आहे, नबी ख़तमु थी विया आहिनि, पर रसूल पोइ बि अचनि पिया, इहो हुनजो एतक़ाद। ऐं उन खां पोइ छा, वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह, त मूं तव्हां खां पहिरियों जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़ातिब थी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाइनि था वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूलिन, तव्हां खां पहिरियों जेके बि रसूल मूं मोकिलिया आहिनि, छाजे करे इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह, ताकि उन जी ताबेदारी कयो, उन जी ॻाल्हि मञो, उन्हनि जे चवण ते अमल कयो। त रसूल जी शहादत ते गवाही ॾियणु, यानी रसूलुल्लाह चवण ते गवाही ॾियण जो मक़सदु इहो आहे त ज़बान सां बि चवणु, दिलि में बि एतक़ाद रखणु ऐं पंहिंजे अमलनि सां बि इहो साबित करणु त सिर्फ़ु को बि अमल
अल्लाह जी इबादत जे लिहाज़ सां को बि अमल कंदुसि उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ कंदुसि, ऐं जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो न हूंदो त उहा इबादत नथी थी सघे। छो त रसूल उहे ई आहिनि जेको उहे ॿुधाईंदा उहो ई अमल उहो अलाह वटि क़बूल पवंदो। जे आउं उन्हनि जे रस्ते खां छॾे के ॿिए रस्ते ते हलंदुसि त मुंहिंजी का बि शइ अलाह वटि क़बूल कोन पवंदी। ऐं उन खां पोइ चए थो व अन ईसा अब्दुल्लाहि व रसूलुहु, ऐं इन ॻाल्हि जी बि गवाही ॾिए थो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल आहे ऐं अल्लाह जो गानो आहे। व कलिमतुहु अलक़ाहा इला मरियम व रूह मिन्हु, ऐं ईसा अलैहिस्सलाम बग़ैर पीउ जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैदा कयो, उहो अल्लाह जो कलिमो आहे। अल्लाह जे लफ़्ज़ मां जेको लफ़्ज़ निकितो कुन थी पियो, अल्लाह साईं जे चवण सां थी पियो, इहो कलिमो आहे। व कलिमतुहु इन मसला ईसा इंदल्लाहि कमसली आदम ख़लक़हु मिन तुराबिन सुम्मा क़ाल लहू कुन फयकुन। ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल ईअं आहे जीअं आदम अलैहिस्सलाम जो मिसाल आहे। त जॾहिं अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे तख़लीक़ करण जो इरादो कयो, चई थी पियो त थी पियो। मिटीअ मां अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, त जॾहिं मिटीअ मां आदम अलैहिस्सलाम पैदा करण ते अल्लाह क़ादिर आहे, त ईसा अलैहिस्सलाम खे बग़ैर पीउ जे पैदा करण ते क़ादिर छो कोन्हे। त जेको माण्हू इन शइ ते ईमान ऐं एतिक़ाद रखे थो, गवाही ॾिए थो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे इन कलीमे मां पैदा कयो वियो। उहो रूह मिन्हु, ऐं अल्लाह साईं जेकी रूह उन अंदरि जिब्रील अमीन जे तरफ़ां उन अंदरि दाख़िल कई, उहो अल्लाह जी रूह, अल्लाह जे तरफ़ां रूह हुई। वल जन्नत हक़ुन, ऐं जन्नत बि हक़ आहे, इन ॻाल्हि जी गवाही ॾिए थो। वन्नारु हक़ुन अदख़लहु अल्लाहुल जन्नत अला मा कान मिनल अमल, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे दाख़िल करे थो जन्नत में, भले उनजो अमल कहिड़ो बि हुजे, खणी अमल में केॾो बि खोटो हुजे, पर उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पहिरीं आयत में पढ़ियोसीं त हुनखे अमन बि आहे आख़िरत में। पर जे उन अमन में मासियत आहे, यानी ईमान आणे थो, तौहीद ते आहे, पर तौहीद सां गॾु गुनाह बि करे थो, नंढा नंढा गुनाह बि करे थो, ऐं उन खां कॾहिं कॾहिं गुनाह कबीरा बि सरज़ब थी थो वञे, त उन जे ईमान में नुक़सान आहे, यानी उन ईमान कामिल न आहे, उन ईमान में उन नक़्स आहे। हाणे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मशियत ते आहे, इन अल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त माफ़ न कंदो त उन सां गॾु शिरक कयो वञे, व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा, ऐं उन खां अलावा जंहिंजा जहिड़ा गुनाह चाहींदो माफ़ कंदो। त हाणे हिन में ईअं वअदख़लहु अल्लाहु अल जन्नत अला मा कान मिनल अमल, हुन अमल कहिड़ा बि हुजनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त आख़िरकार हुनखे जन्नत में दाख़िल कंदो, पंहिंजी मशियत खां बग़ैर हिसाब ऐं किताब जे दाख़िल करे छॾे। इहो अल्लाह जी मशियत आहे, अल्लाह जी मर्ज़ी आहे। जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन गुनाहनि जी बख़्शिश जे लाइ जहन्नम में दाख़िल करे उन जा गुनाह धोई पोइ दाख़िल करेसि, तॾहिं बि अल्लाह जी मशियत आहे। ऐं थी सघे थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन दुनिया में हुनखे तौबा नसीब करे, ऐं सची तौबा हुन ज़बान मां हू अल्लाह खां तौबा घुरे ऐं पंहिंजे गुनाह जी बख़्शिश घुरे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया में हुनखे माफ़ करे छॾे, ऐं हुन तौहीद ते क़ाइमु हुजे। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुन जा केॾा बि अमल हुजनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुन तौहीद जी बरकत सां हुनखे जन्नत में दाख़िल करे थो। उन खां पोइ ही चौथी नंबर हदीस आहे, ही अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था, समिअतु रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल, त मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो चवंदे ॿुधो, क़ाल अल्लाहु तआला यब्न आदम, त ए आदम जा औलाद, लौ अतईतनी, जे तूं मूं वटि इन हालत में अची, यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हदीस क़ुदसी आहे, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त बाने के फरमाए थो, यब्न आदम, ए आदम जा औलाद, लौ अतईतनी, जे तूं मूंसां इन हालत में मुलाक़ात करी, बिक़ुराबिल अर्दि ख़ताया, ही पूरी दुनिया जेकी आहे इहा गुनाहनि ऐं मासियतनि सां भरे अची, ही सॼी दुनिया गोल जेकी दुनिया आहे इहा जे सॼी मासियत ऐं गुनाहनि सां भरे अची ऐं क़यामत ॾींहुं मूंसां मिली,
सुम्मा लक़ीतनी, पोइ मूंसां इन हालत में मिली, ला तुशरिकू बी शैआ, त तूं मूंसां कॾहिं बि शिरक न कयो हुजे, कॾहिं बि ज़िंदगी भर तूं पंहिंजे ज़िंदगीअ में कॾहिं मूंसां शिरक न कयो, ऐं क़यामत ॾींहुं इन हालत में मूंसां तूं मिली त दुनिया गुनाहनि जी भरे अची, पर मूंसां कॾहिं तूं शिरक न कयो जो, त तोखे एवज़ में मोट में छा ॾींदुसि, अतई तुका बि क़ुराबिहा मग़फ़िरा, त आउं इहा दुनिया भरियल गुनाहनि जी जेके तूं खणी ईंदे, इन्हनि खे आउं बख़्शिशुनि सां भरे थो करे छॾींदुसि। सिर्फ़ु हिकिड़ो गौर कयो त सिर्फ़ु हिकिड़ो अमल आहे, कहिड़ो अमल आहे, अल्लाह सां कॾहिं शिरक न कई, अल्लाह जे तौहीद ते क़ाइमु रहियो, अल्लाह खे पंहिंजे रुबूबियत में, पंहिंजे उलूहियत में, पंहिंजे अस्मा और सिफ़ात में अकेलो वहदहू ला शरीक सम्झणु लॻो, सॼी ज़िंदगी गुज़री वियसि, ऐं अल्लाह सां पूरी दुनिया भरियल गुनाहनि जी खणी अची मुलाक़ात करे थो, त अल्लाह चए थो मूंखे परवाह कोन्हे हिननि गुनाहनि जी, तोखे बख़्शिशूं ॾेई छॾींदुसि, पर मूंसां बाना शिरक न कजांइ। इहा हक़ीक़त आहे, तौहीद जो फ़ज़्ल आहे, ऐं इन तौहीद जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे फ़ज़्ल ऐं करम सां, पंहिंजे मशीयत सां जंहिंजा गुनाह, जंहिंजा जेके गुनाह चाहींदो, इन अल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा, उन करे जंहिंजा गुनाह चाहींदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे फ़ज़्ल करम सां माफ़ करे छॾींदो। अल्लाह खां दुआ था कयूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन तौहीद ते असांखे क़ाइमु रखे ऐं अमल सालिह जी तौफ़ीक़ ॾे। आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।